एग्जीक्यूटिव कमेटी जी गॾिजाणी थी, जंहिंमें मुख़्तलिफ़ पार्टीअ जूं ज़िम्मेदारियूं शोभाबंदियूं ऐं कमु कयोसीं। ऐं उन करे मुस्तक़बिल में प्रोग्राम ठाहिया आहिनि। हिन में इफ़्तार पार्टियूं आहिनि, क़ौमी कचहरियूं आहिनि, ऐं इस्लामाबाद में TTAP जी मीटिंग शेड्यूल्ड आहे, तारीख़ूं सेट थींदियूं इंशाल्लाह। अॻियूं मरहलो तय कंदासूं, पर पहिरें मरहले में जेका कल्ह हड़ताल थी उन सिलसिले में असां ॾाढा ख़ुशि आईंदा सम्झूं पिया। सिंध जे माण्हुनि जी असांखे भरपूर सहकार थी ऐं शटर बंदि जेका हड़ताल हुई उन में तक़रीबन अधु ॾींहुं त अक्सरियत शहर बंदि रहिया ऐं इहा ई यकजहती हूंदी आहे जेका माण्हुनि ॾेखारी। ऐं किन किन इलाइक़नि त सॼो ॾींहुं बंदि आहे ऐं भरपूर माण्हुनि खे मौजूदा हुकुमराननि खां बेज़ारी कावड़ आहे। ॿ ही जेको सियासी जेल खानूं ठाहे वेठा आहिनि इनखे नापसंदि था कनि। हिते मुख़्तलिफ़ सियासी जमायतुनि जा तहरीक इंसाफ़ जी क़यादत सॼी ॿधी पई आहे, ॿियनि सूबनि में बि ॿधा पिया आहिनि। हिते असां ते बि कूड़ा केस था कनि। सिंध में सियासत जी जलसो जुलूस कढण जी इजाज़त कान्हे, जेको असांजो बुनियादी हक़ बि आहे। पर इन क़ैद खाने खे हाणे तेज़ी सां नऊं नसुल ऐं ख़ुसूसन सिंध जो माण्हू उनखे रद्द करे रहिया। बावजूदि हिते ॾाढा आहिनि जे पुलिस फोर्स जे, पर सभिनी यकजहती कई ऐं 8 तारीख़ कल्ह हड़ताल में हिसो वरितो। असीं उन्हनि जा शुक्रगुज़ार बि आहियूं ऐं इहा उमेदु था करियूं, उन्हनि खे यकीन था ॾियारियूं त असांजी हीअ तहरीक मुल्क में आइन जी बालादस्ती, मुल्क में हक़ीक़ी जमहूरियत जो आणणु ऐं पंहिंजे वतन जी ख़ुदमुख़्तारी लाइ आहे। ऐं वतन जी ख़ुदमुख़्तारी जेका जंहिंजो सौदो पाकिस्तान पीपल्स पार्टी करे छॾियो आहे, उन्हनि मुल्क जा वसीला उन्हनि जो सौदो करे छॾियो आहे। उहो समुंड हुजे, उहो दरिया हुजे, उहो ज़मीनूं हुजनि या मादनी वसीला हुजनि, उन्हनि सभु इहे सौदा करे छॾिया आहिनि। इन सौदनि खे मोटाइणु आइनी तरमीमूं 26 27 आइनी तरमीम जहिड़ा ख़तरनाक करे ऐं सहाफ़त जो बि एक्ट जे ज़रिए, पिका एक्ट जे ज़रिए घुटो ॾेई छॾियो ऐं अदालतुनि जा बुनियाद लोॾे छॾिया अथनि 27 तरमीम में। उन करे इन जुडिशरी जी बहाली लाइ असां पंहिंजे जेके सौदा कयल आहिनि पीपल्स पार्टीअ जा सिंध जूं ज़मीनूं ऐं वसीला ऐं ॿिया, इन्हनि खे मोटाइण लाइ असांखे डिघी जिदोजहद करणी पवंदी। असीं मुख़्तलिफ़ सियासी जमायतुनि सां ई TTAP जो इतिहाद ठाहियो आहे ऐं इन जे इतिहाद जे प्लेटफॉर्म ते कल्ह सॼे मुल्क में कयोसीं। ऐं सुञा पियो त हाणे टुटे पियो सह ऐं इंशाल्लाह इहा तहरीक कुझु महीननि में सॼे मुल्क में ताक़तवर थी उभरंदी। ऐं हीउ जेको जाली निज़ाम आहे जेको 8 फरवरी 2024 जे इलेक्शन जे ज़रिए आयल आहे, जेको जमहूरियत खे ख़तमु करे ऐं असां ते ऑटोक्रेटिक या खणी छॾे डिक्टेटरशिप आणी अमलनि अची चुकी आहे ऐं जुडिशल मार्शल लॉ लॻी वई आहे। असीं सम्झूं पिया त कॉन्स्टिट्यूशनल मार्शल लॉ लॻी वई आहे। उन करे इन सॼे ख़ात्मे लाइ अवामी ताक़त सां हिन खे ख़तमु कंदासीं।